सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। माई शहरु आई ही झोल झले असांखे पिटे पई। कंहिंजो पिटू ऐं पारा था चङा न आहिनि। माई जे मथे ते हथ घुमायो हुनखे थधो करे छॾी। साईं चवे बि त पूरा 2 लख रुपया वठंदीसांव, पोइ तव्हांजी मां जान छॾींदसि। 2 लख उहे हिते रखी वई आहे छा? या वरी असांखे लाणे थी? चए पई त 50,000 ॾेई मुड़ुस जी जान छॾाई आहे। पुट जे पोयां बि पुलिस हुई, उन जा बि 50,000 ॾिना आहिनि, तॾहिं पुलिस जान छॾी आहे। सरीना बेगम, मूंखे रुगो तूं इहो ॿुधाए, इन्हनि वटि एतिरा पैसा आया किथां? रुपए जे लाइ हलाक लॻा पिया आहिनि। पुलिस खे ॾिना वरी लाखूं रुपया। साईं इहा मूंखे बि ख़बर आहे त हूअ माई कूड़ पई ॻाल्हाए, पर 2 लख रुपया ॾेई इन निभागीअ जो वात बंदि करणो पवंदो। 2 लख तोखे थोरी रक़म थी नज़र अचे? वॾा पैसा आहिनि। आंदा भाई अचे न 2-3 हज़ार मुंहं में हणी छॾियांसि। साईं तव्हां चओ था त मां 10,000 हुनखे ॾींदसि, पर मूंखे त नथो लॻे त इन्हनि पैसनि ते उहा राज़ी थींदी। मुफ़्त जा मिलंदसि। कहिड़ो हिते कमाए रखी वई आहे जो राज़ी कोन थींदी? छॾियो माई इन शहरुअ खे। तव्हां इहो ॿुधायो त हुन छोरी नैना जो छा थियो? नैना अञा सजावल जे कब्ज़े में आहे, पर घणो वक़्तु रखी कोन सघंदुसि। साईं इन बदनाम छोरी जे पोयां छो तव्हां अची लॻायो ऐं तव्हां चओ था मां हुन सां शादी कयां? छॾियो छो नथा? या छोरी नैना हाणे मुंहिंजो ज़िद बणिजी चुकी आहे। पहिरियां हिन हवेली में राणी बणिजी अचे हा, पर हाणे तुंहिंजी नौकरियाणी बणिजी ईंदी। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।